अज असां अवामी तहरीक के प्लेटफॉर्म तां टंडो मोहम्मद खान में एहतिजाजी रैली कढी रहिया आहियूं। जेका पाकिस्तान में महांगाई आहे, पेट्रोल जा अघ वधियल आहिनि ऐं फसलनि जा अघ तमामु घटि आहिनि। उन खां सवाइ इसराइल ऐं अमेरिका जी दहशतगर्दी जेका ईरान ते आहे उनजे ख़िलाफ़ु असीं भरपूर एहतिजाज कयूं था। ईरान पुरअमन मुल्क आहे, ईरान जी सरज़मीन पुरअमन धरती आहे। उन ते बिना जवाज़ जे अमेरिका ऐं इसराइल दहशतगर्दी करे उनजे वसीलनि ते उनजे मिल्कियत ते कब्ज़ो करण जे लाइ हीअ जंग कई वई आहे। उन जंग जे ख़िलाफ़ु असीं सरापा एहतिजाज असीं मुतालबो था करियूं त इहा फिलफौर जंग ख़तमु कई वञे ऐं ज़ुल्म ज़बरदस्ती जेका आहे उहा ख़तमु कई वञे। ईरान में मासूम ॿारनि ते, नियाणियुनि जे स्कूलनि ते जेका बमबारी थी आहे असीं उनजी मज़म्मत करियूं था। असीं ईरानी अवाम, ईरानी क़यादत खे सलाम था पेश करियूं ऐं असीं अमेरिका, इसराइल ऐं उनजे इत्तेहादियुनि ते लानत था विझूं, छो त हीअ जंग इंसानियत जे ख़िलाफ़ु आहे, हीअ जंग पूरे ख़िते जे ख़िलाफ़ु आहे, हीअ जंग सॼे दुनिया जे ख़िलाफ़ु आहे। हीअ जेको कुझु चाहिनि था उन में हीअ कामयाबु न थींदा। असां सभु एहतिजाज में आहियूं जीअं असांजी अकबर ज़रूरत। अॼोको जेको असांजो एहतिजाज आहे अवामी तहरीक पारां टंडो मोहम्मद खान पारां जेको निकिरियो आहे उहो अमेरिका जे ख़िलाफ़ु, अमेरिका जेको मुसलसल दुनिया जे अंदरि बरबरीत जारी कयो हले। हिननि पहिरीं जेको आहे वेनेज़ुएला ते हमिलो करे उनजे सदर खे पुरअमन तरीक़े सां उन्हनि खे पुरअमन माण्हू आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे उनजे वसीलनि ते कब्ज़ो था कनि। हाणे वरी मुसलसल महीने खां वठी ईरान जेको पुरअमन आहे उहो पंहिंजे घर में वेठल आहे, हुन ते बमबारी करणु वञे पियो ऐं करे रहियो आहे। मुसलसल उते जानियुनि जो नुक़सान थी रहियो आहे। तंहिं करे अवामी तहरीक इहो मुतालबो करे थी त ईरान इसराइल ऐं संदसि साथियुनि खे इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस जे अंदरि फांसी मुक़दमो हलाए उन्हनि खे सरेआम फांसी ॾिनी वञे ताकी अहिड़नि दरिंदनि खे पूरी दुनिया खां नुक़सान करण खां बचाई सघिजे। जी हसन।